अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिन वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं सोप सीरियल पंहिंजा वेरी, उन सां गॾोगॾु जेको सोप सीरियल आहे जिंदो। काफ़ी दोस्तनि जा कमेंट आया, अलाए केतिरा कमेंट आया। दोस्तों, तव्हां कमेंट कंदा तव्हांजो वॾियूं महिरबानियूं। अॼु जेका नई अपडेट आहे, नई जेका रिव्यू करण वारा आहियूं ड्रामनि जो, हिन वीडियो में ज़बरदस्त रिव्यू करण वारा आहियूं। हिन खे आख़िर ताईं ॾिसो। दोस्तों, रिव्यू अॼु छा जो आहे, रिव्यू आहे दोस्तों काफ़ी दोस्तनि जा कमेंट बि इहे आया त हिन ड्रामनि में मार धाड़ हूंदी, कीअं हूंदो, ऐं मार धाड़ वारो जो कल्चर आहे, यानी हिकु हथियार कल्चर, इहो हिन ड्रामनि में हूंदो या न हूंदो। काफ़ी दोस्तनि जा इहे कमेंट आहिनि। इन ते अॼु रिव्यू कंदासीं ऐं तव्हांजा कमेंट जेका आया आहिनि उन्हनि जो जवाबु ॾींदासीं। हिन वीडियो को आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। दोस्तों, सच पुछो न हक़ीक़त पुछो, जेका मार धाड़ मूंखे पसंदि न आहे, तव्हांखे पसंदि न हूंदी। जेको मतिलबु हथियार कल्चर आहे, इहो कंहिंखे पसंदि न आहे। इन हथियार कल्चर जे करे सिंध में अञा ताईं क़बाइली जहिड़ा हली रहिया आहिनि, जेका ख़तमु ई नथा थियनि। ऐं इन सां गॾोगॾु कुझु ॿिया जेका ही फ़नकार आहिनि असांजा, धमकियुनि वारा गाना ॻाइनि था, हिक ॿिए खे जवाबी गीत ॻाइनि था। को 1000 रुपयो 2000 रुपया इन्हनि खे ॾिए थो, बुखिया फ़नकार इहे बि दोस्तों धमकी वारो गानो ॻाए ॾियनि था उनखे 1000 ॿिनि जे लाइ, ऐं उहे वरी टिकटॉक ते रखनि था, हिक ॿिए खे धमकियूं ॾियनि था। ऐं गाने जे ज़रिए उहे बि जहिड़ा वधी था वञनि, जेका ख़तमु ई नथा थियनि। जे मां SP हुजां न, पहिरियों त इन फ़नकारनि खे जेल में विझां। जेका बि फ़नकार आहिनि झड़ो कराए रहिया आहिनि, जेका धमकियुनि वारा गाना ॻाए रहिया आहिनि, फ़नकार ॻाईंदा आहिनि अमुन जा गाना, जीअं अहमद मुग़ल शमन विराली ॻाईंदो हुयो। हाणे वारा लूसी फ़नकार त बेकार आहिनि। लूसी चवणु सही न आहे लफ़्ज़, मां गुस्से में चयो आहे। बाक़ी रही ॻाल्हि ड्रामनि ते हलूं था, पंहिंजा वे ड्रामे में दोस्तों मार धाड़ ॾेखारी वेंदी, इहो सच आहे। मार धाड़ खां बग़ैर मतिलबु को ड्रामो न हलंदो। मार धाड़ ज़रूरु जेको आहे, न अगरि हीअ न ॾेखारींदा हिन जो ड्रामो कोई न ॾिसंदो, न तव्हां ॾिसंदव न असां ॾिसंदासीं। मिसाल जी ॻाल्हि कयां थो, हिकु मिसाल आहे, मार धाड़ हाणे ड्रामनि में कल्चर बणिजी वियो आहे। न त मार धाड़ फिल्मनि में हूंदी हुई, ड्रामनि में न हूंदी हुई, पर हाणे ड्रामनि में खणी आया आहिनि मार धाड़ खे। फिल्मनि में इन जे करे न आहे, फिल्म को ॾिसे कोन थो। ड्रामो मेगा सोप सीरियल हूंदो आहे, इन जे करे मार धाड़ ॾेखारी वेंदी आहे। पंहिंजा वे ड्रामे में सभ खां वधीक मार धाड़ आहे दोस्तों। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पंहिंजा वे ड्रामे में मार धाड़ वधीक ॾेखारी वेंदी। उन सां गॾोगॾु जेको ड्रामो अची रहियो आहे जिंदो ड्रामो, उन में बि मार धाड़ हूंदी, इहो हक़ीक़त आहे। तव्हां ईअं न सोचो जो उन में मार धाड़ कोन हूंदी। उन में मार धाड़ इन जे करे ॾेखारी वेंदी, न त हीअ ड्रामा हलंदा ई न, व्यूज़ ई न ईंदा। 10,000 5,000 फ़ी एपिसोड ते व्यूज़ ईंदा। इन जे करे मां तव्हांखे अॻे ॿुधायां थो, पंहिंजा वे ड्रामे में बि हद खां वधीक मार धाड़ हूंदी, ऐं उन सां गॾोगॾु जिंदो ड्रामो में बि मार धाड़ वधीक ॾेखारी वेंदी। अगरि इहे हथियार कल्चर न ॾेखारियूं त ड्रामो कोई न ॾिसंदो, न तव्हां ॾिसंदव न असां ॾिसंदासीं। मिसाल ॻाल्हि कयां थो, तव्हांजो कमेंट सेक्शन में ॿुधायो त तव्हांखे छा सिंपल ड्रामो, नॉर्मल ड्रामो वणंदो न वणंदो। कुझु दोस्तनि खे वणंदो, कुझु मार धाड़ जे ख़िलाफ़ु आहिनि, हथियार कल्चर जे ख़िलाफ़ु आहिनि। कुझु दोस्त चवंदा न न हुजे ख़ैर आहे, ईअं ड्रामो मज़ो न कंदो, बेकार ड्रामो आहे। पर पंहिंजा वेरी में बि मार धाड़ हूंदी, जिंदो ड्रामो में बि हूंदी। ऐं हक़ीक़त पुछो दोस्तों, मां जेका ॻाल्हि कई तव्हांखे न, जेको मार धाड़ जेका ॾेखारनि था, इन्हनि खे ॾिसी ॾिसी असांजी सिंध अवाम ते, जेका नओं नसल अचे थो, नई जनरेशन ते वॾो असरु पवे थो। हक़ीक़त पुछो न, हीअ वीडियो जेको अॼु मां जेको व्लॉग ठाहे रहियो आहियां, अॼु जेको रिव्यू करे रहियो आहियां, इन जे करे रहियो आहियां। तव्हां दोस्तनि खे इन शइ जी ख़बर आहे, लेकिन मां यादि ॾियारे रहियो आहियां त बाबा हीअ असांजी जेकी नई जनरेशन आहे, उहे जहिड़ा ख़तमु ई नथा थियनि सिंध मां। असांजे सखर में एतिरा जहिड़ा हली रहिया आहिनि, हक़ीक़त पुछो दोस्तों, मुंहिंजे चौधारी जहिड़ा आहिनि माण्हुनि जा हली रहिया आहिनि। राति ॾींहुं फेरेंगा हलंदियूं आहिनि, छो त असां थोरो शहर खां ॿाहिरि वेठा आहियूं, ऐं इहे जहिड़ा ॾिसी ॾिसी असां पाण बेज़ार थी विया आहियूं। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो ई हूंदो आहे, कोशिशि इहा ई हूंदी आहे त मार धाड़ सिंध मां ख़तमु थी वञे, झेड़ो ख़तमु थी वञे, क़बाइली जहिड़ा ख़तमु थियनि। क़बाइली जहिड़ा ॿिनि शयुनि खां जनमु वठनि था। हिकु त हथियार कल्चर पठाणनि आंदो सिंध में, उहो फैलिजी वियो आहे। वरी ड्रामनि में अची वियो, फिल्मनि सिंधियुनि में अची वियो। पाकिस्तानी उर्दू ड्रामनि में जेको ॾिसो न, हथियार न आहे। सिंपल ड्रामो, नॉर्मल ड्रामो, नॉर्मल कहाणी हूंदी आहे, मिलियन में व्यूज़ ईंदा आहिनि। ऐं असां वारा हथियार न ॾेखारनि त तेसि ताईं व्यूज़ न आहिनि ईंदा। हिकिड़ो कल्चर ठही चुको आहे। उन सां गॾोगॾु हीअ फ़नकार जेका लूसी टके जा फ़नकार, 2000 रुपयो 1000 रुपयो तव्हां ॾियो न, तव्हांखे बि गानो ॻाईंदा, चवंदा पैसा मोकिलियो। हाणे को न को धमकी वारो गानो, जवाबी गानो ठाहियूं था। हथियार, झेड़ो, कलाशन, बम, मिज़ाइल, रॉकेट, मतिलबु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा माना गाननि में, जो अॻिते झेड़ो फैलिजी वेंदो आहे। इन खां बचो, जेको आहे न झेड़ो सही न आहे। मतिलबु
इन शइ खे प्रमोट न कयो, कंहिं शइ खे प्रमोट न कयो, जहिड़े खे या चार करे सघे प्रमोट न कयो, जेका मतिलबु इन्हनि जे ख़िलाफ़ु कुझु न कुझु आवाज़ तव्हां उथारियो। मां जी हाणे विडियो में तव्हांखे ॻाल्हि क्लियर करे ॿुधाई, इहो कमु सही न आहे। ऐं ड्रामनि में इहा शइ ॿिन्ही ड्रामनि में पंहिंजावेरी में बि हूंदी ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे जिंदो ड्रामो में बि। हिन व्लॉग में इहा शइ मुंहिंजे लाइ एड कई आहे त इन व्लॉग जे ज़रिए, हिन रिव्यू जे ज़रिए, ड्रामे जे रिव्यू जे ज़रिए तव्हांखे मां ॿुधायां सम्झायां ऐं तव्हां बि इन शइ खे किथे शेयर कयो। हक़ीक़त पुछो दोस्तो, जेका जहिड़े खां परे वेठा आहिनि उन्हनि खे मज़ो अचे थो। हक़ीक़त में तव्हां जेकर जहिड़े में हुजो न, जॾहिं हथियारनि जा मुंहुं खुलंदा आहिनि, उहे हथियारनि जा मुंहुं कंहिं ग़रीब खे, कंहिं ॿार खे, कंहिं औरत खे, कंहिं यतीम खे, कंहिं मतिलबु हिकु कंहिंखे न ॾिसंदो आहे हथियार जेको नुक़सानु कंदो आहे। इन खां बहितर आहे कोई इहा शइ न करे ऐं इन खे तव्हां प्रमोट न कयो, कंहिंखे प्रमोट न कयो। जेको बि हथियार कल्चर ॾेखारियूं ख़तमु कयो, उन जे ख़िलाफ़ु बीह रहो ऐं सिंपल ड्रामो, नॉर्मल ड्रामो हुजे, सुठी शइ हुजे। ऐं हिन ॿिन्ही ड्रामनि में इहा शइ आम ॾेखारींदा, मां लिखी थो ॾियां, ॿिन्ही ड्रामनि में, जिंदो में बि पंहिंजावेरी में बि। तव्हांजा कमेंट आया दोस्तो, हलूं था कमेंट जे ख़िलाफ़ु तरफ़। अलाए केतिरा माशाल्लाह तव्हांजा कमेंट आया, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हां कमेंट कंदा आहियो। लख कुर्ब तव्हांजा, लख कुर्ब, वॾो थोराइतो आहियां। तव्हां सब्सक्राइब बि कयो था, लाइक बि कयो था, मुंहिंजी वीडियो बि शेयर कयो था। इहे तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। ऐं जेका तव्हांजा कमेंट पढ़ाऊं था उन जो रिप्लाई मां उते ॾींदो थो अचां। सभिनी दोस्तनि जो कोशिशि आहे त ड्रामो कॾहिं ईंदो दोस्तो। 2 खां 2.5 महीना पंहिंजावेरी ऐं जिंदो ड्रामो खे लॻी वेंदा आराम सां। 2 खां 2.5 महीना आराम सां लॻी वेंदा। एतिरो टाइम तव्हांखे कुझु वेट करिणो आहे। अदाकारनि जेका जेका आया कल्ह वारी वीडियो में, टियों वारी वीडियो में मां तव्हांखे क्लियर करे ॿुधायो हे अदाकार हूंदा। ऐं हाणे जेका वरी ॿी लिस्ट ईंदी अदाकारनि जी, ज़रूरु ॿुधाईंदुसि। आज़म मंगल जे बारे में बि काफ़ी कमेंट आया दोस्तनि जा। इंशाल्लाह उन जो बि उहो जिंदो या पंहिंजावेरी ड्रामे ॿिन्ही में हिकिड़ी में पको आहे। थी सघे थो मथां ॿिन्ही ड्रामनि में हुजे। उन ॿिन्ही ड्रामनि में जेको आहे न, जंहिंजी बि क्लियर लिस्ट ईंदी ॿुधाईंदुमि। अॻिते जेको आहे न, जंहिं अदाकार जो नालो ईंदो वेंदो इंशाल्लाह ॿुधाईंदो वेंदुसि मां। ऐं सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे, हिन मुंहिंजी वीडियो खे शेयर कयो जेतिरो थी सघे। फेसबुक ते, यूट्यूब ते, व्हाट्सअप ग्रुपनि में लिंक शेयर कयो। हिन जी लिंक शेयर करे दोस्तनि खे चइबो आहे हिन चैनल ते अचनि ऐं उन्हनि खे बि हिन चैनल खां फ़ाइदो मिलंदो, कम जूं ॻाल्हियूं मिलंदियूं। ऐं हिन चैनल खे शाहिद खुश व्लॉग खे सब्सक्राइब करनि। कंहिं दोस्त खे बि मोबाइल वठी मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। 1 लख सब्सक्राइबर जो मूं टारगेट रखियो आहे, उहो तव्हां दोस्त ई पूरो कराए सघो था। मां अकेलो पूरो नथो करे सघां। अॼु मुंहिंजो आवाज़ु सही न अची रहियो हूंदो, थोरो मैक जो प्रॉब्लम आहे। दोस्तनि खे अर्ज़ु आहे हिन वीडियो ते गुज़ारो कयो ऐं बैड कमेंट न कजो। तव्हां सुठा कमेंट ॾींदा आहियो, वॾियूं महिरबानियूं। तव्हां सभई सब्सक्राइबर मुंहिंजा भला सब्सक्राइबर आहियो, कोई बि कसो सब्सक्राइबर न आहे दोस्तो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। जेका मां तव्हांखे हिन वीडियो में ॻाल्हि कई नी त कमेंट ज़रूरु कंदा ऐं हाल जवाब बि ॾींदा ऐं अॻिते हिन खे शेयर बि कंदा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। अल्लाह हाफ़िज़।